मलीर में खानगी कंपनी के पोरियतनि तरफां सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते सकाफ़ती तक़रीब कोठाई हुई। कंपनी के मुख्य गेट अॻियां थियल सकाफ़ती तक़रीब में धरती धरणियुनि खां सवाइ बलोच, पंजाबी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि वॾे अंग में पिणु शिरकत कई। तक़रीब में पोरियतनि तरफां सिंधी गीतनि ते रक़्स कयो वियो। सकाफ़ती तक़रीब में शिरकत कंदड़ मेहमाननि खे अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा भी पेश कया विया। उन मौक़े ते पोरियत अॻवान ज़ामिन बुलेदी, बिलाल संदीले ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। हुननि चयो त सिंध सूफ़ियुनि ऐं अमन जी धरती आहे, जितां हमेशा मोहबत ऐं भाईचारे जो पैगाम आम कयो वियो आहे। में रहने वाले जितने भी लोग हैं सबको अपने सकाफती मेला, सकाफती दिन मनाना चाहिए ताकि आने वाले पीढ़ी को ये बात का पता चले कि हमारी सकाफत क्या होती है। ईद जे ॾींहुं आहे, असां हे ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां हर साल मल्हाईंदा आहियूं। हे सिर्फ़ु सिंधी न आहिनि, बलोच, पंजाबी सभु हर को मिक्स आहे। इंशाल्लाह 5 दिसंबर ते तमाम वॾी रैली असां प्रेस क्लब की तरफ कढंदासीं। बहुत ही अच्छा लगता है ये देख के कि ये लोग हर साल सेलिब्रेट करते हैं और ये इसी तरह करते रहें। ये हम सबको यूनाइटेड करने का एक तरीका है और मुझे तो बहुत ही मज़ा आया। तकरीबन 5 साल थी विया आहिनि कंपनी में कमु कंदे, सो 5 साल कंटिन्यू जेको आहे प्रोग्राम मल्हाईंदा। ही तमाम जेको आहे हिकिड़ो भाईचारे वारो माहौल हिते कंपनी लेवल ते ॾिसो था त को हिते महसूस तव्हांखे कोन थींदो। सभु इंजॉय कयूं पिया। इंशाल्लाह 5 दिसंबर ते मलीर प्रेस क्लब में हिन खां बीणो असां पंहिंजो हीअं जे प्रोग्राम रन कर, इन खां बीणो असां प्रोग्राम ॾेखारींदासीं। हमारी कंपनी की तरफ से जो है ऑल्सो ऑटो पार्ट्स की तरफ से ये जो हम लोगों ने किया है आज फंक्शन, इंशाल्लाह आइंदा भी ये करते रहेंगे। तक़रीब में शिरकत कंदड़नि सिंध टीवी नेटवर्क जे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान जी आजियां कई। सिंध टीवी सां जेको आहे पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदे 5 दिसंबर के भरपूर नमूने सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। कैमरामैन हसन मीर सां गॾु मीर जुल्फकार, सिंध टीवी न्यूज़, मलीर, कराची।